ज़हर ॾिनो आहे उहे सभई चारि तव्हांजा ॿारड़ा हुया। अच्छा, हीअ कीअं भला तव्हां छा था सम्झो त कहिड़ो सबबु आहे हिन जे करे इहो वाक़ियो पेश आयो आहे? बस ये गुर्बत जो सबब थी सके। अच्छा, सही। पोइ तव्हां किथे हूंदा आहियो, कराची में कमाईंदा आहियो? असां कराची में। सही सही। पोइ माना सही माना में संभाले कोन पिया सघो या ॿारनि खे, या जो माना ख़र्चो पाणी कोन पिया ॾेई सघो? हिकिड़ी माण्हू दावा कई आहे भई ख़र्चो पाणी कोन पियो मिले उनजे करे इहो थियो आहे। न ख़र्चो पाणी भी हो, सब ॻाल्हि हुई बस जेको तो हाल हुयो, जहिड़ो हाल हुयो जो पघार असांजो साचारो मूं मिले ॾिनो बि सही मूं त कोन बि चयो त करे या न, इहे केरु कयूं चवंदो पंहिंजे ॿार खे। सही सही। ॿारनि सां भला कहिड़ो मसइलो हुयो? कोई अहिड़ो मसइलो कोन हुयो, थोरो घणो बस इहा बराबरि माज़ूरी भरियो थोरो कमज़ोर हुई, मां तुर कोन वेठो हूंदी बसि। सही कहिड़ो मसइलो कोन हुयो, मां हाणे थियूं तुरण लाइ मूंखे वीचारो ॻाल्हाइनि भाण बि हुयो। सही। नंढो छोकिरो त बचपन खां वठी मां। अच्छा, वॾे में वॾो छोकिरो तव्हांजो इहो हुयो, इहो माना बचपन खां मज़दूर हुयो। सही। बाक़ी जेके छोकिरियूं उहे बि कोन हली सघंदियूं? बाक़ी मुंहिंजा पुट बि सभई आसे आसे हाणे लॻी अदा ही वाक़ियो जेको थियो आहे तमामु मुज़म्मत जो वाक़ियो थियो आहे ऐं हिन वाक़िए जी वॾे लफ़्ज़नि में मुज़म्मत करियां थी। असल जेको वजह हुई गुर्बत हुई। गुर्बत खां तंग अची करे जेको आहे मां वीचारी जेका आहे पंहिंजे ॿारनि जो करे न पई सघे। 4 ॿारड़ा हुनजा माज़ूर हुया, हुनजो घर वारो बि माज़ूर हुयो ऐं बुख बदाली खां तंग अची करे हुननि ही कदम खयो। 20-30 साल पहले शायद इस तरह के वाक़यात बहुत कम थे, क्योंकि माशरती तौर पर हम एक जिंदा मुआशरा थे जहाँ पे लोग एक दूसरे का हाल अहवाल भी करते थे, मुश्किलात में साथ भी देते थे। अनफॉर्चुनेटली अभी विद द पैसेज ऑफ टाइम वो जो एक जिंदा मुआशरा था वो मुर्दा होता जा रहा है।